الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا وزير له ولا مشير له ولا بشير له ولا نذير له ولا ضد له ولا ند له ولا مثل له ولا مثيل له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ونبينا وشفيعنا ونذيرنا وبشيرنا وطبيبنا وطبيب قلوبنا ومحبوب ربنا ومولى محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد خلقنا الإنسان من سلالة من طين ثم جعلناه نطفة في قرار مكين ثم خلقنا النطفة علقة فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين قال الله تبارك وتعالى في شأن حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सलाशे पढ़ो बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी वाला आलिही व सहाबिही व अहल बैतिही व अज़वाजिही व बनातिही व औलादिही व अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। या रब्बी सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। न दुनिया से न दौलत से, न दुनिया से न दौलत से, न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से। की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जगह चीज़ें क्या लो कलम तेरे। वो तो अर्श का चिराग है, वो तो अर्श का चिराग है, मैं तो उनके कदमों की धूल हूँ। ए जिंदगी गवारना मैं तो गुलाम रसूल हूँ। अन्या बिलाड़ी के सुभान अन्या बुलंद आवाज। जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की, जो है पेशे नजर हरदम अकीदत है मोहम्मद की। मदीने से जो आती है, मदीने से जो आती है, बस इतना पूछ लेता हूँ, ए सबा जल्दी बता कैसी तबीयत थी मोहम्मद की। गुनहगारों न घबराओ, सियाकारों न शर्माओ, सुनो आवाज कानों से ये आती है मोहम्मद की। गुनहगारों को जन्नत के, गुनहगारों को जन्नत के खड़े दरबान रोकेंगे। हुक्म होगा कि आने दो, ये उम्मत है मोहम्मद की। मुझे भाइयों, अजीजों, दोस्तों, ए बुजुर्गों, जिला नौशेरो फिरोज कलोड़ा स्टेशन जी प्यारी जमात दीनदारो कलमेवारो भाऊ मोहम्मद यासीन सोलंगी साहब जी दावत इसरारत और जी वालिद मोहतरम दीगर जुमला जमात सगुरी जी दावत इसरारत पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं। धणींदर दुआगू हाँ तरफ से अवां ऐं असांजी हाज़िरीअ खे पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल व मंज़ूर कर फरमाए। ऐं मुंहिंजा दोस्तो, हिन क़ुरान मजीद जे अंदर 114 सूरतूं आहिनि, हिन में 83 पारा आहिनि, हिन में 86 सूरतूं मकी, 28 सूरतूं मदनी आहिनि। हिन क़ुरान मजीद में 14 सजदा आहिनि, 7 मंज़िलूं आहिनि। हिन क़ुरान मजीद जी तिलावत कंदो
त कुरान मजीद जे अंदर काफी सूरतुन में काफी आयतुन में काफी जाइन ते अल्लाह सी पंजे कुदरत जा कई मंजर बयान कया त हीअ मुंहिंजी कुदरत ॾिसो वरी हीअ मुंहिंजी कुदरत ॾिसो वरी हीअ मुंहिंजी कुदरत ॾिसो त्यां त ही बान्हा या बान्हियूं अल्लाह जी कुदरत ऐं कारीगरी ते नज़र रखनि त रात ॾींहुं अल्लाह साईं जा सच्चा फरमान बदार बंदा बनी वञनि। हाणे जो त अल्लाह जे क़ुरान खां पुछी ॼां त अल्लाह जी कुरान मजीद जे अंदर पंहिंजी कुदरत ऐं कारीगरी अवई असांखे छा समझाई आहे पर जेके कुरान जे आशिक़ हो वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह अञा अञा ॿई तकड़े जो सुभान अल्लाह जेके सिंधी समझो ॾाढे जो सुभान अल्लाह जेके सिराइकी समझो सभु आखो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह ऐं वॾे आवाज़ थुकणी जो अल्लाह जो कुरान सचो आहे जो अल्लाह जो कुरान अञा बुलंद अल्लाह जो कुरान जो सचो आहे। चल अल्लाह जी कुरान मजीद जे अंदर कंहिं जाइ ते वहां सके हीअं बि कुदरत कारीगरी समझाई ॾाढे जो सुभान अल्लाह अञा अञा वॾे हथ खणी जो सुभान अल्लाह। कुरान में फरमा तो तूल जुल लैल फिन नहार व तूल जुल नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तरज़ुक़ु मन तशा बिग़ैरि हिसाब। जिनके कुरान में ॾाढे जो सुभान अल्लाह अञा न ॿई तकण जो सुभान अल्लाह ऐं साईं के सीने सां लाइ दुआ थो कयां मौला जेके बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चवनि हिननि खे निंड में सोने नबी जो दीदार करा रब हिननि खे निंड में मुंहिंजे मुर्शिद मौला अली जो दीदार करा रब हिननि खे निंड में मुंहिंजे मुर्शिद मौला हुसैन जो दीदार करा रब हिननि खे निंड में मुंहिंजे मुर्शिद लाल शहबाज कलंदर जो दीदार करा अञा बि ॾाढे जो सुभान अल्लाह। अल्लाह जी कुरान में समझायो मुझे हबीब अल्लाह जो कुरान पढ़ी मुझे बानन के समझाए असां पंहिंजी कुदरत ऐं कारीगरी सां कीअं रात के ॾींहं में मटींदा आहियूं ऐं कीअं वरी ॾींहं के रात में मटींदा आहियूं। असां पंहिंजे कुदरत ऐं कारीगरी सां कीअं जानदार मां मुर्दार पैदा कंदा आहियूं ऐं मुर्दार मां जानदार पैदा कंदा आहियूं। अञा भी ॾाढे जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह। अल्लाह सजी कुदरत ऐं कारीगरी के समझण जे लाइ हेॾे होॾे वञण जी ज़रूरत कोन्हे। ॿुधो कलोड़ा स्टेशन वारो पंहिंजे घरनि जे अंदरि निहारियो अव्हां जे घर में कुकड़ियूं हूंदियूं कुकड़ियूं रंगनि जूं हूंदियूं कंहिंजो कारो रंग कंहिंजो भूरो रंग कंहिंजो ॻाढ़ो रंग कंहिंजो मुख़्तलिफ़ रंग कुकड़े रंग जी हिकिड़ी आहे उन जे जिस्म मां बेदो निकिरण वारो मुर्दार इन बेदे के भञंदे पानी निकिरंदो फिके रंग जी टिकी निकिरंदी पर विया ना कुकड़ के कोड़े जे ठांजो इन कुकड़ ते निहारियो एकीअं ॾींहंनि जे अंदरि इन आनल में चुंब पैदा करण वारो केर पर पैदा करण वारो केर हिकिड़ी कुकड़ जे पुठियां रंग बिरंगी बच्चा लहण वारो केरो। अञा बि ॾाढे जो सुभान अल्लाह। कुकड़ त जानदार बेदो मुर्दारा वरी बेदो मुर्दारा बच्चो जानदार कुरान में अल्लाह समझायो या अल्लाह जी कुदरत कारीगरी आहे जो जानदार मां मुर्दार मुर्दार मां जानदार पैदा कंदो हाँ। अञा भी ॾाढे जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ वरी अल्लाह जी कुरान मजीद जे अंदर कंहिं जाइ ते टीहों सिपारो तो पढ़ा सूरत लुगाशिया जो पछाड़ी सो तो पढ़ा अल्लाह जी कुदरत समझाई कुरान फरमातो फला यंजुरून इलल इबली कैफा खुलिकत व इलल समाई कैफा रुफियत व इलल जिबाली कैफा नुसिबत व इलल अर्ज़ि कैफा सुतियत। जिनके कुरान में ॾाढे जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़
अल्लाह जी कुरान में समझायो माला जी कुदरत कारीगरी ते नजर करनी थवे नजर करे मथे न्यारो आसमान दे नको थंबो नको थुनिया नको कोटा नको बायू असा बिना थंबे थुनिया सत आसमान के प्यारे वरी 29 पारो सूरत मुल्क जी आयत तो पढ़ा कुरान में फरमा दो लक़द ज़य्यना समा दुनिया बेमसाबी सुभान अल्लाह जो हाली को वरी अल्लाह फरमाता मुझी कुदरत निहारियो तो सवरी असानी आसमानन में सिज जो गोलो की बारीदा हो बिना डीजल बिना पेट्रोल बिना सीएनजी चंड जो गोलो की बारीदा हो असा आसमान में सितारन की चमकाईंदा हो चो तो दुनिया दी कारीगरन को अल्लाह दी कारीगरी मथे आ अन्या बड़े आवाज अल्लाह जी कुरान में समझायो माला जी कुदरत कारीगरी ते नजर करनी थवे निहारियो पारन दे जबलन दे असा जमीन पानी ते विछाईया वरी जमीन ते जबल जू मेखू किया खोरियों से किथे कारा जबल किथे गाढ़ा जबल किथे भूरा जबल किथे अच्छा जबल या भी मल्ला जी कुदरत कारीगरी अन्या मुझे कुदरत कारीगरी जी निहारो असा जमीन पानी ते के विछाईया अन्या मुझे कुदरत कारीगरी ते नजर करनी थवे 27 सिपारो तो पढ़ा सूरत रहमान जी आयत तो पढ़ा कुरान में फरमा दो मारा जल बहरैन यल्तक़ियानि बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान कुरान मने वत डाडे जो सुभान अल्लाह अन्या बई तकने जो सुभान अल्लाह अल्लाह जी कुरान में समझायो अन्या अल्लाह जी कुदरत कारीगरी ते नजर करनी थवे उन्हें बिन दरिया हंडे निहारो एकड़े जो सुरमाई रंग आ बे जो सावा एकड़े जो खारो पानी बे जो मिठो पानी असा बिनी दरिया के पंजे कुदरत कारीगरी सा पान में मिलाए की भाया या भी अल्लाह जी वडे में वडी कुदरत कारीगरी थवा अन्या भी डाडे जो सुभान अल्लाह जिने के कुरान में बई तकने जो सुभान अल्लाह अन्या बुलंद आवाज जो सुभान अल्लाह एलू सिपारो तो पढ़ा हेडी आयो वरी इने सूरत जे अंदर अल्लाह जी बजी कुदरत कारीगरी समझाई कुरान में फरमा दो खलकनल नुतफता अलकतन फखलकनल अलका मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन कुरान मने डाडे जो न सुभान अल्लाह अन्या ने बई तकने जो सुभान अल्लाह बड़े आवाज जो सुभान अल्लाह जी कुरान में समझायो मल्ला जी कुदरत कारीगरी ते नजर करनी थवा कुरान फरमा तो पीउ जे पुठिया मां कतरा हलिया ओहे कतरा जिस्म ते लगल जिस्म पलीद बंजी वने अगर कपड़े ते लगल कपड़ो पलीद बंजी वने उन्हें सफेद कतरन के पीजे पुठन का हलाए ओडा माव जे सीने वारी जाता कतरा हल्या इन्हीं बिन्हीं कतरन के माव जे पेट में मिलाए नुत्फे जी सूरत दिन में इन्हीं नुत्फे के तुझे माव जे सजे वजूद जो दौरो कराए में वरी रहम जे पर्दन में क्रिया गारे गोश्त जो लुधियो बंजियो असा भजे कुदरत कारीगरी सा किया गारे गोश्त लुधड़े के टिड़ींदा कुरान फरमा तो अलम नजअल्लहु ऐनैन
वलिसानु व शफतैन असा पंजे कुदरत सा किए प्यार में अखियों पैदा कयो के प्या ज़बान पैदा कयो के प्या चप पैदा कयो वरी असा पंजे कुदरत सा किए प्या हथ पैदा कयो किए प्या पैर पैदा कयो अल्लाह जी कारीगरी मथे हो वरी अल्लाह फरमाता मुझी कुदरत जी कारीगरी दिसनी थव तव्हां दुनिया में तस्वीरूं कढो तव्हां के रोशनी जरूरत पए पर वाह मुझे अल्लाह तुझी कुदरत जी कारीगरी रात जी ऊंदा लाओ जे पेट वारी ऊंदा है रहम जे पर्दन वारी ऊंदा है इन ऊंधाइन में अल्लाह तस्वीर तो कढे कुरान में फरमातो वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम अन्या भी डाडे जो न सुभान अल्लाह वडे आवाज अल्लाह फंदा सावरी कीअं कुदरत कारीगरी सां तुझी सुणी सूरत ठाहींदा आहियूं भजे सुणन चपन दे निहार भजे सुणी चेहरे दे निहारो भजे सुणन कन्नन दे निहारो हथन दे यार पेरन दे निहारो वरी अल्लाह फरमाए मुंहिंजी कुदरत असां भूड़न मां काड़ा पैदा कयूं काड़न मां भूड़ा पैदा कयूं मर्दी जो माल कया भया कंजी कुदरत जी कारीगरी हथ खणी जो हिकिड़े अल्लाह जी कुदरत कारीगरी भई फाहे उन्हनि बांधड़नि दे जेके सची अल्लाह जो दर छॾे गैरनि खां गैरनि जे दर ते वञनि अल्लाहु अकबर वाह मुंहिंजा अल्लाह तुंहिंजी कुदरत जी कारीगरी त क़ुर्बान वञा हर बानू त ठही वियो जबानी ठही वई अल्लाह सां पंहिंजी कुदरत जी कारीगरीअ सां किया माओ जो नारो बाने जे नारे सा गंढींदा आहियूं तुझी माओ खीर पिए त नारे जे ज़रिए खीर प्यारियां तुझी मां पानी पिए त नारे जे ज़रिए पानी प्यारियां 9 महीना माओ जे पेट में रहियो हर मन खे तकलीफ़ूं शुरू थींदियूं वाह मुंहिंजा अल्लाह तुंहिंजी कुदरत जी कारीगरी और 9 जा 9.25 महीना पेट में रहण खां पोइ वरी बि पछाड़ी घड़ीअ में बाने जी मदद करे बाने के माउ जे पेट मां मां ॿाहिरि आणींदो ओडे दाइन जा दिलासा नर्सुन जा आसरा ओडे अमड़ वीचारी के तकलीफ़ूं शुरू थींदियूं आहिनि इन लाइ त चयो वियो आहे त जन्नत माउ जे कदमनि में रखी वई माउ जो दर्जो इन्हनि तकलीफ़ुनि जे करे त मिलियो जन्नत माउ जे कदमनि में रखी वई ऐं पीउ खे जन्नत जो दरवाज़ो सॼो वियो ऐं मुंहिंजे सही फरमत जे माउ ऐं पीउ खे राज़ी कयो ईअं सम्झे त मां अल्लाह खे राज़ी कयो नबी से फरमायो अन-नज़रु इलल वालिदैन जे भॼे अबे अम्मा जी ज़ियारत कई उन जा सगीरा गुनाह अल्लाह अकबर होड़े मां वेचारी के तकलीफ़ूं जॾहिं ॿार ॼमण जी घड़ी ईंदी होड़े बाबो इंतजार में होड़े अमल के ईज़ा व तकलीफ़ूं इन दुखी घड़ीअ में बानीअ जी मदद करे बाने जा बानीअ के दुनिया में मां आणींदो आहियां होड़े अम्मा जे यारो बचनो खणी ईंदा ओ भेण मुबारक थई बच्चे जे अल्लाह नेमत ॾिनी अथई ओ भेण मुबारक थई धी जी रब रहमत ॾिनी अथई वाह मुंहिंजी अम्मा जॾहिं पहिरीं नज़र खणी बच्चे ॾे निहारींदी आहे त 9 महीननि जा सूर लही वेंदा अथसि सॼे माउ ऐं पीउ तूं ॼाणी त तो ते नज़र करे पंहिंजूं अखियूं ठारियूं पोइ तुंहिंजूं अखियूं छो तूं सड़नि पोड़े पीउ खे थो पिटे कुरारी अमड़ खे थो पिटे ही कुरान मजीद मुंहिंजो यादि आहे माउ पीउ जो नाफ़रमान अल्लाह हुनखे दुनिया में ई ज़लील कंदो ख़बर में त अज़ाब अलॻि थींदो मैदान मशर में त सज़ा मिलंदसि पर माउ पीउ जे नाफ़रमान खे अल्लाह दुनिया में बुछड़ो कंदो अथव
इन करे अॼु मां आगे पैगाम ॼणायां त पंहिंजे माउ पीउ जी वध में वधी पार अथव। कंदव इज़त या न कंदव? कहिड़ा कहिड़ा इज़त कंदा? मरी आवाज़ कोन्हे चयो कंदव न इज़त कन जा जॾहिं ॿार ॼमे मुझे नबी फरमाए अल्लाह वहां के पुट जी नेमत दे या अल्लाह वहां के न्याणी जी रहमत दे। 7 ॾींहं वकी को कयो पंहिंजे पुट जा न्याणी जे कन में अज़ान चयो, खबे कन में तकबीर चयो। न्याणी ॼमे त हिकड़ी बकरी जा हिकिड़ो बकर ज़बह कयो, पुट ॼमे अकीके में 2 बकर ज़बह कयो। 7 ॾींहं नालो रखो, उन जा वार कूड़े चांदी में तोड़ कयो, जेतिरो चांदी जो वज़न थे राय खुदा में ख़र्च कयो। अकीको सुन्नत मुताबिक़ कयो। न्याणी ॼमे त हिकड़ी बकरी जा हिकिड़ो बकर ज़बह कयो, पुट ॼमे त 2 बकर को। 7 ॾींहं उन्हनि जा वार लायो मथे जा, पोइ खणी वञो सोनारे वटि, उन्हनि वटि सामियूं पयूं आहिनि, तन वारनि जो वज़न करे चांदीअ सां उहा चांदी राय खुदा में जेके 5 रुपया थियनि ख़ैरात कयो। अॼु असां सुन्नत मुताबिक़ अक़ीक़ा नाहिनि कया त पोइ ॿार बीमार आहिनि न आहिनि? घरनि में बीमारियूं, ॿारनि में बीमारियूं, हकीमनि ऐं डॉक्टरनि खां दवाऊं वठी वठी थकिजी पिया। मुंहिंजा दोस्तो, अगरि अक़ीक़नि में रस्म ऐं रवाज शुरू थिया, हे रस्म रवाज न आहिनि। होॾा ॿार पियो ॼमे त नानी पई राग चवे, होॾा ॾाॾी पई राग चवे, होॾे चाचा पिया नचनि त भाइटियो ॼायो आहे, हेॾे मामा पिया नचनि त भाणे जो ॼायो आहे। सॼो घर ई नाचणनि जो आहे, मर्द औरतूं सभु गॾु पिया नचनि। अल्लाह अकबर। हा साईं, मुंहिंजा दोस्तो इन रस्म ने रवाजनि खां परहेज़ रखो। अल्लाह अकबर। मुझे नबी जी गुलाम पुछा कई या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं ईंदी? मुझे नबी फरमाया त साज़ आम थींदो, तबला वजंदा, बाजा वजंदा, बीनू वजंदियूं, शेरनि जा आवाज़ हूंदो। मुझे नबी फरमायो साज़ आम थींदो, पोइ बेपर्दगी जो दरवाज़ो खुलंदो। जॾहिं बेपर्दगी जो दरवाज़ो खुलियो त ज़िना जो दर खुलंदो। जॾहिं ज़िना जो दरवाज़ो खुलियो त हरामी नस्ल पैदा थींदो। उहा क़ौम पोइ तरक़ी करे न सघंदी। हींअर साज़ आम थी विया, शादियूं थियनि, पुट ॼमनि, न्याणियूं ॼमनि, पुटनि जूं शादियूं, न्याणियुनि जूं शादियूं। त माना असांजी हेॾे निहारे मुंहिंजे ज़हन इते बीही वियो आहे त बाबा जी शादी में दुल आहिनि, सरनायूं आहिनि, राॻींदड़ आहिनि, त पोइ शादी बि आहे न त शादी न आहे, ख़ैरात। माण्हू ईअं सम्झंदा असांजो कमु आहे तव्हांखे वाइज़ करणो, नसीहत करणो, हिदायत कंहिंजे हथ में आहे। चए वॾे आवाज़ अल्लाह जे हथ में। कन जा 7 ॾींहं पंहिंजे औलाद जो अक़ीक़ो कयो, पंहिंजे औलाद जी तइलीम तरबियत सुणी कयो। ॿार नंढड़ो हूंदो आहे पई उनखे मां अम्मा अम्मा करे सेखारींदी आहे, अबो अबो करे। पर पहिरीं पहिरीं पंहिंजे ॿार खे अल्लाह अल्लाह सेखारियो। पंहिंजे ॿार खे कोशिश कयो 7 सालनि जी उमिरि जो थी वञे या उनखे मदरसे जी इल्म पढ़ायो। असीं तव्हांखे दुनिया जे तइलीम खां झलियूं बि नथा, पर कोशिश कयो पंहिंजे औलाद जी तइलीम तरबियत भली कयो। अगर तव्हां औलाद जी तइलीम तरबियत भली कई त यकीन खुदा जो, अल्लाह जो क़ुरान आॾो आहे, यकीन समझो तव्हांजो औलाद नेक ऐं सालिह थींदो। पहिरीं पहिरीं औलाद जो उस्ताद आहे पंहिंजो अबो अम्मा। तव्हीं पंहिंजे औलाद जी तइलीम तरबियत भली कंदो त इंशाअल्लाह औलाद बि अव्हांजी इज़त कंदो, ख़िदमत कंदो। पर जे ॼमण सां तव्हां नाच गाना कंदव त मुंहिंजा दोस्तो इहो औलाद कहिड़ी अव्हांजी ख़िदमत कंदो। अल्लाह अकबर। हिन धरती ते वक़्त जा वली अल्लाह जूं नेक सालिह बानियूं जी गुज़रियूं आहिनि। जॼ ॾींहं ताईं उन्हनि जो नालो रोशन आहे, रोशन रहंदो। ॾाढे जो सुभान अल्लाह।
अञा बुलंद आवाज़ इमाम हसन बसरी जी मां जेका तहज्जुद गुज़ार हुई जेका रातियों मुसले ते हुंदी याब त कंहिंजी न्याणी ही कंहिंजी भेड़ हुई कंहिंजी घरवारी ही जो पछाड़ी पंहिंजे पुट खे वसियत कई सन ऐं मरी वञा त मुंहिंजी निमाज़ जनात उहो माण्हू पढ़ाए जे ज़िंदगी में तहज्जुद निमाज़ न छॾी हुजे ये भी दौरत हो हज़रत इमाम अहमद बिन हंबल जे धीउ जी शादी थी शादी जी पहिरीं रात गुज़री वई सस दरवाजे ते बीठी ओ मुंहिंजी अम्मा जल्दी कर सॼो घर माइन सां भरजी वियो आहे अहमद बिन हंबल जी धीउ शादी थी आई आहे वञी करे बुज़ुर्ग जे धीउ जी ज़ियारत कयूं इमाम अहमद बिन हंबल जी धीउ जेका आलिमा भी हुई हाफ़िज़ा भी हुई पर्देदार भी हुई पंहिंजे ससु खे जेके लफ़्ज़ चई कुर्बान वञाउनी पंहिंजे भेण तां पंहिंजे ससु खे चई जेके भी औरतूं आयूं आहिनि मूं सां मिलण वञी करे औरतुनि में ऐलान करता का बेनमाज़ी औरत मूंखे हथ भी न ॾे पर बेनमाज़ी औरत पंहिंजो चेहरो भी मुंहिंजे आॾो ज़ाहिर न करे अजनीअ ताईं अल्लाह जो कसम खयो थी चवां त अहमद बिन हंबल जी धीउ अजनीअ ताईं मां बेनमाज़ी औरत खे हथ ॾिनो आहे न बेनमाज़ी औरत जी शिकिल ॾिठी आहे और भी औरत बीबी राबिया बसरी ये जूं टे भेनरूं गई हुयूं चौथी राबिया जाई जेका अॻिते हली अल्लाह जी नेक साले बानी बणिजी वई जेका राति अल्लाह जी इबादत में रहंदी ही ऐं बीबी राबिया जी छा करामत हुई छा बीबी राबिया जी अल्लाह सां मोहब्बत हुई मन ॿुधायो त राबिया हसन बसरी दरिया ते मुसलो विछाई नमाज पियो पढ़े मानो बुजुर्ग जी करामत पिया ॾिसण बीबी राबिया बसरी हली हज़रत बीबी राबिया बसरी जीअं जो हली पर्दे में मन जाए रही त बीबी राबिया साइण थी अचे वाह बीबी राबिया बसरी ईअं पई दरिया तां वञे जे माण्हू सुकीअ में हलंदो आहे हेरे बीबी राबिया बसरी इमाम हसन बसरी जी आॾो बीठी मुसले खे खणी हवा में उछली त हवा में मुसलो विछाइजी वियो पर टुप ॾेई वञी मुसले ते बीठी जसन नमाज़ पढ़ण जो कमाल दरिया ते मुसलो विछाइण में हुजे तोखां वधीक समुंद्री मखलूक वागूं हल कुमियूं हल मच्छूं हल जीत हल ॾेॾर हल ये कल्ला जी नमाज़ बि पढ़ंदा था वतन ऐसन नमाज़ पढ़ण जो कमाल अगर हवा ते मुसलो विछाइण में हुजे त मूंखां उॾंदड़ मखलूक पारे हलन बाज़न कबूतरन स्वादन उडामदा भी वतन अल्लाह जी नमाज़ भी पढ़ंदा पिया वतन हसन नमाज़ पढ़ण जो कमाल समुंडनि ते मुसले विछाइण में कोन्हे नमाज़ पढ़ण जो कमाल हवाउनि में मुसले विछाइण जे कोन्हे ही सॼो कमाल मुंहिंजे मोहम्मद अमीर जे ग़ुलामीअ जो ओए भी दौरतूं थी गुज़रियूं आहिनि सबब पहिरीं औलाद ॾियारियो पहिरीं औलाद जा अव्हां ते हक़ सते ॾींहुं अक़ीक़ो ऐं कोशिश कयो औलाद जो नालो भी भलो रखो औलाद जो नालो भी भलो रखो बच्चो जमे तो मोहम्मद नालो रखो अहमद नालो रखो या अल्लाह से 99 नाला अहल बैत जा नाला मुझे साईं जे गुलामन जा नालो सहाबा जा नालो भी भलो रखंदा नालो भलो रखंदो तो इंशाअल्लाह भले नाले जे असर एॾे यार भले नाले जो असर जरूर थी मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह जी कुदरत वारी ज़बान में सॾो ईंदो ए मोहम्मद अल्लाह मूंखे सॾो कंदो
मैदान मशर में जंहिंजो नालो मोहम्मद हूंदो सभु थी वेंदा। अल्लाह फरमा छो थिया रब खां सॾु कयो। अल्लाह फरमा तव्हांजो नालो बि मोहम्मद आहे। हा अल्लाह सां ते तुंहिंजो महबूब जो नालो आहे, मोहम्मद नालो आहे। अल्लाह फरमायो इन नाले जे बरकत जे करे अल्लाह ऐलान थो कयां तव्हां सभिनी खे मां अल्लाह जन्नत थो मोकिलियां। भलनि नालनि जा असर भला थींदा। वरी जे नालो भलो हुजे जीअं अहमद अली, मोहम्मद खान, गुलाम मोहम्मद, गुलाम नबी, गुलाम रसूल, त वरी हिकिड़ी वरी मायूं नालनि खे खारींदियूं। गुलाम मोहम्मद मां गुलू थी वियो, वली मोहम्मद मां वलू थी वियो, अली मोहम्मद मां अलू थी वियो। सब भाई ईअं न कंदा कयो। नाला तव्हांजा हेड़ी हारे मुड़ी कोशिश को त भॼे औलाद जा नाला भला रखो ऐं भलनि नालनि जो असर जो हमेशा थींदो आहे। नबी सगुरनि जा नाला ॾिसो, अल्लाह अकबर, नाला भला त इंशाअल्लाह असर बि भलो थींदो। तव्हांखे मां हिकिड़ी वाक़ियो थो ॿुधायां, इंशाअल्लाह ॿुधंदव तव्हांजे अंदरि शरीफ़ आहे। ॾाढे जो सुवाल अञा वॾे आवाज़ ऐं अल्लाह जी क़ुरान मजीद जे अंदरि रुगो मर्दनि जो न औरतुनि जो बि ज़िक्र कयो। अल्लाह खे केरु प्यारो आहे? सुभाणे अचे थो क़ुरान पढ़ा। अञा वॾे आवाज़ ॿई तकड़नि जो सुवाल। अल्लाह जी कुरान में समझाए में वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिक्मा इन्नल्लाह कान लतीफल खबीरा। इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात वल खाशिईन वल खाशियात वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस्साइमीन वस्साइमात वल हाफिज़ीन फुरूजहुम वल हाफिज़ात वज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़ाकिरात। कुरान वणे त ॾाढे जो सुभान अल्लाह। तव्हांजो हींअर ई हाल अहिड़ो थी वियो जहिड़ो मुदे जो बुखार हुजे। ॾाढे जो सुभान अल्लाह। अञा बुलंद आवाज़। अल्लाह जी कुरान में समझायो मुझे हबीब सारन बान नहीं बानिन मां लाग उहे प्यारा जेके मुसलमान बाना मुसलमान बानियो, मोमिन बाना मोमिन बानियो, फरमान बरदार बाना फरमान बरदार बानियो, सच्चा मोजा बाना सच्चू मोजू बानियो, साबर मोजा बाना साबर मोजू बानियो। मल्लाक उहे प्यारा जेके मल्लाक डिजंदड़ बाना डिजंदड़ मोजू बानियो, सखी बाना सखी मोजू बानियो, रोजे रखंदड़ बाना रोज़ो रखंदड़ मौजू बानियो, पंहिंजे उघड़ जी हिफ़ाज़त कंदड़ बाना उघड़ जी हिफ़ाज़त कंदड़ मौजू बानियो। मल्ला के प्यारा घणे में घणो मल्ला जो ज़िक्र कंदड़ बाना ज़िक्र कंदड़ मौजू बानियो। ॾिसो त अल्लाह जी ज़िक्र कयो नेकोकारनि जो सालिहनि जो। दुआ कयो त ए निशानियूं रब से अवां असां में पैदा करे। असी मुसलमान पान खे सदाईं मोमिन सदाईं वरी दोलनि जे वेझा वञे साज़न जे शौक़ीन बणिजी वञूं तो असांजा काज शादिन साज़न का सवा न थियनि। इहा तव्हांखे पटी पढ़ाई कयां। इमाम हसन हुसैन जाया मुझे सही केड़ा साज़ हलायो। दाई पीले कपड़े में मां मसल के खड़ी आई, मुझे सही पीले कपड़े के हटायो,
सफेद चादर में वेड़ियों मुझे सही फरमायो अली लबैक अल्लाह जो रसूल अली अल्लाह सही तो के पुट जी नेमत ॾिनी आ तू बाबो हई केड़ी मर्जी या नाले रखण जी अली सिंह दिलेर हो तली से नालो बीड़ो चुंडियो या रसूल अल्लाह मुझी दिल थी जे हिन ते नालो हरब रखा हरब चइबो आहे जंगी जवान लड़ाके के मुझे नबी फरमा अली मां मोहम्मद नबी जी दिल थी जे हिन ते नालो मां हसन रखा सते डी नबी से नालो रखियो सजे कन में अजान खबे में तकबीर अकीके में बकरा ज़ब कया विया इमाम हसन जा सते डी मथे जा वार लाया विया भला ॿिया त शरीयत जा हुकुम पंहिंजी जाइ ते हलनि पर औरतूं असां जूं एॾियूं दीरियूं आहिनि जो रुगो सते डी मथे जा वार लाहण न ॾींदियूं आहिनि वरी चवंदियूं छा अगर झंड लही वई वार लही विंदा त ॿार जो मथो वेहंदो कोन पोइ वरी कुंभर खां फरो वठी अचो ठोकियोसि जिते दिलि घुरे उते मथो लेवल करे बीहारियोसि भले मथो कुटे कुटे पाट जेॾो करे छॾियोसि अल्लाह सते ॾींहुं इमाम हुसैन जायो उनजो नालो बि साईं रखियो इमाम हसन इमाम हुसैन खां हिकु साल वॾो नबी से हज़रत इमाम हुसैन जो अकीको भी ये कयो सते ॾींहुं वार कूड़े हे न्यार में चांदी में तोरे खैरात कई अकीके में ॿ बकरा ज़बह कया हिते दबा वॼूं जहालतूं हेदे झंड जा वार खयो मायूं हीअं ॿधल पयूं पोतन में ॾींदसि जाम दातार ते उते जा मलंग सयूं समझी खाईंदा ही झंड जा वार खणी वेंदसि सखी सरकार ते इब्राहिम शानर ते जा लाल शहबाज कलंदर ते या सईदी मूसाणी ते के मुझे मां भेण के पट्टी पढ़ाई आ अल्लाह जो वास्तो तव शिरक का तौबा कयो इने बिदअत जे कमन जे वेझो न वञो मुझे नबी फरमायो कुल्लु बिदअतन ज़लालतन व कुल्लु ज़लालतन फिन्नार बिदअत चइबो आहे नई शे नई ॻाल्हि ठाहे दीन में आणे पोइ माण्हू उनखे सवाब समझी करे इनखे चइबो आहे बिदअत मुंहिंजा दोस्तो हिते केॾा शिरक जा थींदा जा ॻाल्हि ग़लति थो कयो इन शिरक जे कमनि खां बाज़ अचो बिदअत जे कमनि जे वेझो न वञो हर बिदअत गुमराही आहे ऐं गुमराही जी पाड़ जो जनम आहे नाला रखो पंहिंजे औलाद जा भला नाला असर भला थींदो ऐं कोशिशि कयो अगर न्याणी ॼमे मुंहिंजे नबी गुलाम खां पुछा कई पुट अवां जी दिलि घुरे थी अल्लाह अवां के न्याणीअ जे सदके जन्नत ॾे या रसूल अल्लाह चार न्याणियूं हुजनि जन्नत मिलंदी भला टे हुजनि त पोइ मुंहिंजे नबी फरमाए भले टे न्याणियूं हुजनि या रसूल अल्लाह भला ॿ न्याणियूं हुजनि मुंहिंजे नबी फरमाए भली ॿ न्याणियूं हुजनि या रसूल अल्लाह हिकिड़ी न्याणी हुजे नबी फरमाए भले हिकिड़ी न्याणी हुजे अगर चाहियो त अल्लाह के न्याण जे सदके जन्नत ॾे या रसूल अल्लाह पोइ छा करणो पवंदो मुंहिंजे नबी फरमायो जंहिंखे अल्लाह सी न्याणी जी रहमत ने भजे न्याणी जो की को सुन्नत मुताबिक करे भजे न्याणी के दीन जो सबक सिखारे भजे न्याणी के कुरान पढ़ाए दीनदारी पोती पर्दो सिखारे न्याणी जान थी वने न्याणी जी शादी कराए इन अमल जे करे अल्लाह करीम मैदान महशर में न के न्याणी जी शफाअत नसीब कंदो मां मोहम्मद उन्हनि जी शफाअत कंदो पर न्याणियूं बि थकणियूं न अल्लाह दुआयूं घुरादियूं शफाअत मगज जो भी वाक़ियो याद आहे पंजाब जे इलाइक़े जो वाक़ियो ऐं निज़ाम जनादो तैयार हो मौली साहब ऐलान के बाबा सिफूं बदो तो नमाज़ जनाज़ा पढ़ा सिफूं बदजी वयूं हाल अञा मौली साहब तकबीर ते हईंदे हिकिड़ो शख़्स डोड़ंदो आयो जनाज़े जे पाए खे चंबड़ी
मौलवी साहब के जी सिमाने जो जनादो पढ़ान न ॾींदुसि छो शेन माण्हू ते मुंहिंजा 10 लख कर्ज़ हन वारसो थो हिन जो कर्ज़ अदा कयो ऐं मुंहिंजे सुहिणे नबी जे ज़माने में जॾहिं जनाज़ो ईंदो त साईं पुछा कंदा त हिन ते कर्ज़ त कोन्हे अगरि कर्ज़ आहे त जल्दी कयो कर्ज़ अदा कयो त मां मोहम्मद रबी जनाज़ो पढ़ायां 10 लख जो कर्ज़ निकितो त पुट वञी पोइ सिफ़ में बीठो चाचा मामा वञी पोइ सिफ़ में बीठा हाणे 10 लख कर्ज़ केरु ॾे सॼे शहर में मोहल्लो हलियो मौलवी साहब बि चयो भाउ ॻाल्हि सही थो करे जेसीं हिन जो कर्ज़ अदा कयो पोइ जनाज़ो पढ़ायो उन जे न्याणीअ ॿुधो उन न्याणीअ घरां पैगाम मोकिलियो इन कर्ज़ीअ खे मुंहिंजे दर ते वठी अचो यारे कर्ज़ीअ खे वठी उन न्याणीअ जे दर ते आया न्याणी रोई थी जे चाचा अल्लाह जो नालो थी मुझे बाबे के ख्वार न कर बाबे ते 10 लख कर्ज़ आ माही ज़ेवर भी जान थी ही कुछ पैसा भी जान थी अञा तुंहिंजा पैसा रहनि था मां तोसां वाइदो थी कयां बाबे जो कर्ज़ मां लाहींदसि उन जे अखियुनि में पाणी अची वियो उन न्याणी खे चयमि तूं मुंहिंजी न्याणी आई अम्मा वाह पछाड़ी पजे बाबे जी इज्जत रखई तुझे बाबे ते मुंहिंजा 10 लख न पर तुंहिंजे बाबे जा 10 लख मूं वटि मूंखे वारस जी ख़बर न पई पए त मां कर्ज़ कंहिंखे ॾियां हाणे मां 2.5 लख तुंहिंजे हवाले थो कयां जे पछाड़ी में पंहिंजे बाबे जी इज्जत रखी ऐं असां वरी न्याणियुनि खे कुझु न आहियूं सम्झंदा रुगो पुटनि जी पोइ पुटनि खे मोहब्बत ॾींदा मिल्कियत में जो पुट हक़दार आहे त न्याणी बि अथव जेतिरो हिसो पुट खे ईंदो एतिरो हिसो धीउ खे ईंदो पर जे बाबो मरी वियो ऐं मिल्कियत जो वारस उन जो पुट आहे त उन जी भेण उन खे मिल्कियत में अधो अधु लहणेसि शरई बि ऐं कानूनी त आलिमनि बुज़ुर्गनि जे वाइज़े में न ॿुधो मुझे नबी सुने जी रज़ाई भेण बीबी शीमा जेका हुनैन जे लड़ाई में कैद थी आई 6000 काफ़र कैद थिया 12000 बकरियूं जंगे हुनैन में उन काफ़रनि जे मेण में हिकिड़ी कुरारी रोई थी जे हुजूर जे गुलामनि ने पई निहारे पुट मां जो सरदार केरा हुजूर जे गुलामनि जो मां असांजो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह थी हुजूर जो नालो ॿुधी रोई थी चवे मोहम्मद मके वारो जी हा मां मोहम्मद मके वारो जे मां जो नालो आमना हो जंहिंजे अबे जो नालो अब्दुल्ला हो जंहिंजे ॾाॾे जो नालो अब्दुल मुतलिब हुयो जे ॾाॾीअ जो नालो फातिमा बिन्त असद हुयो जे नाने जो नालो वहब हुयो जे नानीअ जो नालो बरा हुयो जी मां ज़रा कबीले जी अबू कुरैश कबीले जो हुयो जंहिंखे साद कबीले जी दाई अबू ज़ैब जी थी हर सजी घरवारी हलीमा उठड़ी ते खणी आई साबी चंदा से हैरान थी वियासीं हा मां उहो ई मिठड़ो मोहम्मद असांजो सरदार तरे रोई थी जल्दी वञो मुंहिंजे भाउ खे पैगाम ॾियो त भाऊ तोसां भेण मिलण आई ॾाढो जो सुभान जल्दी वञो मुंहिंजे भाउ खे जो तोसां भेण मिलण आई हुजूर जे गुलाम जमा असांजो नबी अकेलो जायो हो जमना काग में अबू जान छॾे वियो तूं क्या पई चवे त मुंहिंजो मोहम्मद बावा तरे रोई थी जे पर तान सुञाणंदो पर भाऊ मूंखे सुञाणंदो रोई रसूलुल्लाह वटि गुलाम आया या रसूलुल्लाह जेके जंगे हुनैन जा कैदी कैद थी आया हिननि में हिकिड़ी कुरारी ज़ईफ़ औरत
हथर में लठा अमा के सुञाणे पई अमा के भा भा कयो भई सॾे मुझे नबी फरमायो पुट हलो तो मां मोहम्मद रबी हला हेरे साईं जी आया हुजूर दे भई न्यारे तू ही मोहम्मद आ मामा मोहम्मद वया मुझे नबी दे न्यारे दीजे भाऊ मुके सुञाती नादी मां तो किन सुञातो अदा याद कर सफा कोहे सफा जूं पहाड़ियों याद कर सैद कबीले जूं घटियों ऐं चौक चौराहा जिन ॿारनि ते तोखे घुमाईंदी हुई में अम्मा बकरियूं चारण वेंदी तुंहिंजो हिंदोरो पई लोॾींदी हुई में अदा मां कुरारी अव्हां जी भेण हज़रत सैदा हज़रत अम्मा हलीमा सैदा जी न्याणी शीमा आहियां हुजूर जे आॾो जो जी हुई बि नबी साईं रिज़ाई भेण साईं यकदम चादर विछाई बाह मां वठी भेण के पंजी चादर ते विहारियो नबी से फरमाया बाबा पैरो हटायो ही पर 12,000 बकरी मुझी भेण कैद थी आया हिन जा मुते थोरा हन एहसान हन मु सभनी के आजाद करे छडियो बजे भेण जे करे मु भेण जे करे 6,000 काफर भी आजाद कया 12,000 बकरी भी आजाद कया बजे भेण न्यारे जो शीमा अल्लाह जी मुते कुरान नाज़िल कयो ॾाढो जो सुभान अल्लाह जी कुरान में समझाए पियो हल जज़ाउल इंसान इल्लल इंसान फबी अय्यि आला रब्बिकुमा तुकल्लिबान एहसान जो बदलो एहसान चंगाई जो बदलो चंगाई ये हुजूर अमई असांखे सबक ॾिनो त रज़ाई भेण सां मां मोहम्मद रबी कीअं आयोसि अल्लाहु अकबर पर मुंहिंजो हसीब जे न्याणनि सां कीअं हलियो सैयदतुन सा फातिमा मुझे साईं जी 2 नंबर न्याणी ही जंहिंखे फरमाईंदा अल फातिमतु बिज़ात मिन्नी फातिमा मुझे जिगर जो टुकड़ो जेका सूरत में रसूलुल्लाह सां मिलंदड़ हुई हुजूर जे घरी थी त साईं नु थी पियंदा भजे सीने सां लाए पंहिंजी जाइ ते विहारींदा पर मुंहिंजो साईं जे मापा फातिमा जे घर वेंदो त मां साईं थी पवंदी हिकु दफ़े जी बाबा साईं मां चावा न उथो अभी अल्लाह जा पैगंबर हो नबियन जा नबी हो बाबा अवां जो मां था जो मावा जी न्याणी मुझे नबी सीने सलाह फरमायो फातिमा जिब्रील खबर ॾिनी ए मोहम्मद रबी जिसी तुझी न्याणी फातिमा जन्नत में पेर न पाईंदी का औरत फातिमा का में जन्नत में दाखिल न थींदी हयाओ छाओ बीबी फातिमा जो मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह जी कुदरत वारी ज़बान मां आवाज़ ईंदो ए मैदान मशर वारो नज़रूं झुकायो पंहिंजा कंध हेठि कयो हया में नबी रसूल पैगंबर साबी वली गौस कुतुब इमाम सिर झुकाईंदा आवाज ईंदो अज मोहम्मद रसूलुल्लाह जी न्याणी अली जी रानी हसन हुसैन जी अम्मा अज पुलसरात पार करे अल्लाह जे जन्नत रे दियले फातिमा जे हया में पंजू नजरूं झुकायो मुझा दोस्तों जज़म को दसा में पंजे न्याणन के अम्मा फातिमा ज़हरा जे नक्शे कदम ते हलाईंदासीं हलाईंदा जो ना हलाईंदा पंजे औलाद जी तेरी मतलब भली कयो बाबा अरे के नमाज जी तलकीन कयो अरे मानू चंदा त मौली साहब घर जे अंदर रुगो जिन्नात काहे पईया दवा वठी बेजार थी विया कर्जी थी वयूं सी जमीनूं खपी वयूं एक
हिकड़ो मरीज तो थे बियो तो करे कैंसर जा मर्द है टीबी जा मर्द है कारी साई खुदा जो कसम खणी तो चवा जे घर में कुरान जी तिलावत कोने जे घर में नमाज कोने जे घर में पर्दो कोने जे घर में भाज होया कोने जे घर में मां पी जी इज्जत कोने जे घर में दरूद कोने तौबा इस्तगफार कोने उनन घरन में बीमारियों जिन्नात नहीं दात बियो छा हुंदो हिंजर त बाबा घर ना आहिनि सही मां होटलूं थी वई मेमोरी कार्ड निकरी पिया घरन में ड्रेक था मथे दा पोती लही वई भेणो भाव ॼारो मथो उघाड़ो कयो पई नचे भाव ताड़ी पियो वॼाए होॾे धी पई नचे त पीउ ताड़ी पियो वॼाए होॾे भाइटी पई नचे त चाचो ताड़ी थो वॼाए होॾे भाणजी पई नचे त मामू ताड़ी थो वॼाए ऐं मुंहिंजे नबी फरमायो त दयूस जन्नत में न वेंदो हुजूर जे गुलामनि पुछा कईसीं दयूस केरु आहे मुंहिंजे नबी फरमायो जेके माउ ते जेके धीउ ते जेके भेण ते जेके नंग ते जेके न्याणीअ ते गैरत कोन्हे इहो दयूस ऐं दयूस जन्नत में न वेंदो असांजो अल्लाह बि गैरत वारो तन जो हबीब बि गैरत वारो अॼु न्याणियूं टीवियुनि जो शौक़ीन थी वयूं जो अवाई असां पंहिंजे औलाद जी तइलीम तरबियत उहा न कई अॼु बना दुख सां चवणो थो पए एॾी बेहयाई कोर्ट में बीठियूं मन गैर मर्दन सां चंबो चंबे में पी मागे पी मां मूंखे पोड़ो मुड़ुस त ॾिनो टे कपिड़ा खणी निकिती हां पी विकिरो थो करे पीउ जो घर छॾे निकिती हां ऐं खुदा जो कसम खणी थो चवां जे औरत पंहिंजे माउ जी ममता खे न ॾिठो जे औरत जे धी पंहिंजे पीउ जे प्यार खे न ॾिठो उहा सुभाणे कहिड़ी तोसां वफ़ा कंदी जे जेका सुतल माउ छॾे आई सुतल बाबो छॾे आई न पीउ जी इज़त ॾिठई न चाचे जी गैरत ॾिठई न मामे जी गैरत ॾिठई उहा औरत सुभाणे तोसां वफ़ा कहिड़ी कंदी मीडिया जो दौर आहे फेसबुक खोलियो त ॾींहुं ख़ाली कोन जो इज़त न गैरतुनि जा जनाज़ा नथा निकिरनि हिकिड़ो अल्लाह जो बानो सॼी ज़िंदगी हया में गुज़ारे निमाज़ में गुज़ारे औलाद जी तइलीम तरबियत बि अहिड़ी कई फाके जा ॾींहं आयसि कंहिं बि अज़ीज़ क़रीब सार कान लथे जीअरनि जी सार लहनि कोन मोन ते वेला पिया कर अॼु आऊं थो मानी कयां जॾहिं जेरो हो बुखनि में पाप थियो त हिन मानी जो भोरो खणी न ॾिनसो हीअ अजरक मुंहिंजे तरफ़ां ही 5 रुपया मुंहिंजे तरफ़ां जॾहिं जेरो हो 5 रुपए जी ज़रूरत हुई त कंहिं वीचारे खे 5 रुपया न ॾिना इहो बि यादि रखो जेके ॻाल्हियूं मैयत सां थींदियूं आहिनि न उहे साॻियूं ॻाल्हियूं घोट सां बि थींदियूं अथव भले ॿिन्ही मौक़नि खे जांचे ॾिसो भले जांचे ॾिसो जल्दी कयो घोट खे वंजारियो होरे चंदा जल्दी कयो मैयत खे गुस्ल ॾियारियो होरे चंदा जल्दी कयो घोट जा कपड़ा आणियो होरे चंदा जल्दी कयो मैयत जो कफन आणियो होरे चंदा जल्दी कयो मौलवीअ खे आणियो निकाह पढ़ाए होरे चंदा जल्दी कयो मौलवीअ खे चयो त जनाज़ो पढ़ाए होरे चंदा जल्दी कयो ॼञ अचण वारी आहे होरे चंदा जल्दी कयो कांधी पहुचण वारा आहिनि होरे चंदा जल्दी कयो हाणे घोट खे वठी कुंवार ॾे हलो हाणे चंदा जल्दी कयो मैयत खणी कबर ॾे हलो
हण चंदा घोट जाने कुंवार जाने हण चंद होरे चंदा मैयत जाने कब्र जाने अल्लाह जो बानो सजी जिंदगी फाकन में गुजरे पछाड़ी उहे ॾींहं आयसि जो वीचारो बुखनि जे करे पाव थियण लॻो घरवारी बीमार थी वई नौजवान हसीन न्याणी हुयसि टे ॾींहं न्याणीअ ॾिठो त न को चाचा आया न को मामा आया न को अज़ीज क़रीब आया न ओड़े पाड़े सार लधी पंहिंजे पीउ खे सुतल ॾिसी पंहिंजे पाण खे सिंगारे हसीन लिबास पाए पुछड़ाई जे बाजार में बीठी त जिस्म विकणा हीअ निहारे त बाजार जा माण्हू कारनि खे कोझड़नि खे पिया घुरनि पर हिन हसीन औरत ॾे कोई न पियो निहारे जेड़ी वही शाम जो मोटी आई पी परेशान होयो मां कंहिंजे दर ते वई रोई थी जे बाबा बुख जे करे बाबा मां तोखे ॿुधायो कोन न को चाचन सार लधी न को मामन लधी जिस्म खपाइण वई हुयमि पर जे पुछड़ाई जे बाज़ार में बीठी आहियां अल्लाह मुंहिंजो शाहिद आहे जहिड़ी वई आहियां तहिड़ी मोटी आई आहियां अबा नज़र पई कयां माण्हू कारनि खे कोजड़नि खे घुरनि पिया पर मूंॾे कोई न पियो निहारे पीउ सजदे में किरी पियो अल्लाह तुंहिंजो शुक्र थो कयां पंहिंजे धीउ खे चई त मां तोॾे केरु कीअं निहारींदो जो तुंहिंजे पीउ अजरीअ ताईं के औरत ॾे अख खणी न निहारियो आहे अल्लाह मां परावल बचन जो लिहाज़ रखियो इज़त रखी आहे त अल्लाह मुंहिंजे बचन जी इज़त पत रखी आहे सो बाबा पंहिंजे औलाद जी तइलीम तरबियत भली कई हिननि जलसनि जो इहो ई मक़सदु आहे सुन्नत हक़ीक़त जो ही प्रोग्राम आहे इन करे मां औलाद ते थो ॻाल्हायां हिकिड़ा हक़ अहिड़ा आहिनि जेका बेशक पीउ माउ जा औलाद थी आहिनि पर हिकिड़ा हक़ अहिड़ा बि अथव जेके वरी पीउ माउ एॾे यार औलाद जा बि तव्हां ते हक़ आहिनि मां अॼु नौजवान नस्ल सां मुखातिब आहियां जेके गेमुनि जा शौक़ीन थी विया आहिनि टच मोबाइल जा ऐं टिकटॉक जा शौक़ीन थी विया मां वेठी आहे त वञी करे पुट दा कचहरी कयां ही मोबाइल पादर मुंहं ते टंगियो वेठो होॾे पीउ थो चए पुट दा कचहरी कयां ही मोबाइल टंगियो मुंहं ते वेठो आहे पीउ वीचारो इंतज़ार करे करे हलियो वियो मां वीचारी इंतज़ार करे करे हली वई एॾो बि पंहिंजे पाण खे मस्त मगन ऐं मगरूर न सम्झो माना कुझु वक़्तु पंहिंजे माउ पीउ सां कचहरी कयो वञी दिलि वधी अल्लाह जी क़ुरान में सम्झायो भदरू सिपारो तो पढ़ा सूरत बनी इसराइल जी आयत तो पढ़ा अल्लाह जी कुरान में समझा तो इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फियु वला तन्हरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा कुरान में अल्लाह समझाए बजे पी मां के छड़ब न जो गारियूं न जो धक न हणो पर कुरान फरमाए उफ बजे बे मां के न कयो नौजवानो तव्हां बजे पी मां जो लिहाज़ रखो जिन तव्हां के ताते जवान कयो पीउ तव्हां जे लाइ करे मज़दूरियूं कयूं दुकाननि ते पोरिया कया बजे पी मां जी तव्हां के भी पारत मुझा दोस्तों अॼु जेके वेठा हो केड़ा केड़ा पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कंदा न बा यार को मां पोइ ते वञा पाणे घरां कढंदा अल्लाह अकबर जे पंहिंजे माउ ऐं पीउ खे राज़ी कयो ख़ुदा जो कसम ईअं सम्झो तव्हांजी दुनिया आख़िरत सुहिणी थी वेंदी इज़त कयो पंहिंजे माउ पीउ
माँ पी के रंजायो न ॾींहं खाली कोन्हे ॿुढड़ियूं अचनि थियूं ॿुढड़ा वीचारा अचनि था फेसबुक ते रड़ियूं पिया कनि दाऊं पिया कनि औलाद घरां कढी छॾियो आहे मरी क़यामत न आहे त ॿियो छा आहे माउ पीउ जी नाफ़रमानी थींदी बेनमाज़ी वधंदा त कीअं न खिवण किरंदी कीअं न दरिया उथलंदा कीअं न तव्हांजा शहर ॿुॾंदा लाड़ जे पासे खिवण किरी 8 में ई मरी वई हेॾी बदीन जे लाइ घरनि जे मथां खिवण पई करे जाम शर में अलम जे मथां खिवण स्टील जो अलम खे ज़रियूं ज़रियूं करे छॾी तूं अल्लाह जे अज़ाब सां मुक़ाबलो कंदे कुरान मजीद में अल्लाह समझायो अल्लाह जी कुरान में समझ अलम नुहलिकिल अव्वलीन असा पुछड़न करतूतन जे करे बदमलन जे करे बनू रासिब कौम जो केड़ो हाल कयो सदूम कौम समूद कौम जो असा केड़ो हाल कयो आद कौम जिनजा खजन जेडा वणन जेडा कदहा ककर बादल उन जे मथन सां टकराए बहा जिनके पंजे ताकत नाद होयो पर सरियाम अल्लाह रसूल जी नाफरमानी कंदा हा असा 70 रातियूं 8 ॾींहं जोरदार कारो तूफान हलायो ज़ालिम ई मैदान ते लाश पिया कुरान फरमात इए ज़ालिम जन लाश पिया जन मैदान ते सुकल बुंड पिया जन खजन जा वण किरिया पिया असा कौम बनू रासिब असा कीअं उन्हनि जे मथां आसमान जा दरवाजा खोले ककर वसाया 6 महीना को बनू रासिब में पानी हलियो न को सरदार रहिया न को उन्हनि जूं ओताकूं रहियूं न को वॾेरा रहिया न को वॾेर पर रही जबल ॿोड़ियासीं घर ॿोड़ियासीं तनूरनि खे उथलाए पाणी कढियो वियो असा बनू रासिब कौम जो केड़ो हाल कयो मत ईअं न थिए अवां जे पुछल करतूतनि जे करे अल्लाह अवां खे अज़ाब जा ककर न वसाया तभी माण्हुनि खे आहे अल्लाह जो खौफ ये जेके बुनीर जो इलाइको बलोचिस्तान में बुनीर जा इलाइका सवात जा इलाइका ॿुॾी विया माण्हू बेघर थी विया रड़ियूं ऐं दाहूं पिया कनि तभी माण्हुनि खे अल्लाह जो खौफ कोन्हे बाबा हाणे बि हिकिड़ो ज़ालिम हिन हलंदड़ बरसात में कबूतर बाज़ो शर्त हयई कबूतरी जी कबूतरी लही आई ते जरी कबूतरी ते पेटो लोहारे बाहिर नहीं सो हुन कबूतरी भजी भजी पेरन पई बेचे वरी पेरन सा थुडा पियोणे वर पेरन सा थुडा हणी वरी ज़ालिम कबूतरी के कुहाड़ी सा बैद कयो हेॾो इंसान मगरूर ऐं ॾाढो थी वियो सब तौबा कयो तर नंढे वॾे ॾोह खां तौबा कंदासीं हिन मुजाहिद मोहम्मद यासीन सोलंगी ऐं हिन जे वालिद मोहतरम मोहम्मद मूसा जेको जज़्बो ॾेखारियो आहे अहिड़े दौर में ऐं भाउ निज़ामुद्दीन असांजो प्यारो साईं बि तारीख़ घुरी मूंखां पर मां सफ़र में हुउसि न त हिनखे मां जवाबु न आहियां ॾींदो ऐं न कोई मुंहिंजो हिनखे जवाबु पोइ वरी दोस्त ॿुधायो त इहो ई साॻी तारीख़ भाउ खे कई फोन चइसी मुंहिंजो भाउ निज़ामुद्दीन तारीख़ बि इहो ई जलसो मुंहिंजो ईंदुसि ऐं दादलो सोलंगी दादलो वाकई आहे जा मुंहिंजो नालो अथसि माशाअल्लाह ये जेको प्रोग्राम रखियो अथनि सद्दाम सोलंगी दादलो सोलंगी जिन जा नाला खे अल्लाह सी समूरनि जी उम्र सेहत में बरकत अता फरमाए मां सभी जमात के दुआ करण आयो हां अल्लाह सिवान जे रिज़्क रोज़ी में बरकत अता फरमाए हेरे नियारे मुरे ऐं बकाया हयाती जो जिते हुंदा से अल्लाह जे जिक्र में गुजारींदा से अन्या वडे आवाज
चल अल्लाह जी कुरान मजीद में समझायो त घणे में घणो मल्ला के याद कयो मुझे नेमतुन जो शुक्र कयो ल इन शकरतुम ल अजीदन शुक्र कंदो अञा मां रब वधाईंदो सा वो शुक्र में दुल्लो वजायूं शुक्र में दुल्लो वजायूं थाल वजायूं चते शुक्र में कुरान पढ़ाईंदासीं चवड़े आवाज अल्लाह जी कुरान में समझाए में फज़कुरूनी यज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून तवाबना जबन मल्ला के याद कंदो तम अल्लाह भी बेकदर नया अल्लाह भी ताके याद कंदो सो अजा वडे आवाज कुरान में फरमाया तो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ए मोमिनो घणे में घणो अल्लाह के याद कयो चो अल्लाह 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 हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह नूर मुहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अव्वल आखिर है अल्लाह ज़ाहिर बातिन है अल्लाह अव्वल आखिर है अल्लाह ज़ाहिर बातिन है अल्लाह हामीन आसर है अल्लाह हाज़िर नाज़िर है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 कौन मकाम में है अल्लाह दोनों जहां में है अल्लाह कौन मकाम में है अल्लाह दोनों जहां में है अल्लाह जिस्म जान में है अल्लाह जिस्म जान में है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे चाहे दम निकल जाए ये हुसैन कहते थे मेरे मुंह से निकलेगा मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह 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 इल्लल्लाह
ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जमायत ला मानी आए इते वेठा जो एकड़ो वा के मौलूद बुधाए ने 57 भी कई ताजे तरह ना पाए खातिमा सतार तू लोई मांग समझो अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। ए बुलंदन जा बादशाह ए करीम अल्लाह सजी जमा जी हाज़री कबूल फरमाओ या अल्लाह जो के प्रोग्राम के कबूल फरमाओ या अल्लाह इन सजी जमा सगुरे जे ईमान में उम्र में अमल में बचन में रिज़्क में घरन में बरकत होता फरमाओ या अल्लाह इन शहर कलोला स्टेशन के आबाद फरमाओ अल्लाह इन गोठ जी शहर जी हिफाज़त फरमाओ। आए मुझा करीम अल्लाह संजो भाऊ पप्पू जेके बचड़ो जायो वा या अल्लाह इन बचड़े जी उम्र सेहत में बरकत होता फरमाओ या अल्लाह ने के हाफिज़ कुरान बनाए जा आलिम दीन बनाए जा पंजाबी मां जो फरमान बरदार बनाए जा या अल्लाह भाऊ इंतहाई मोहतरम काबिल एहतराम मोहम्मद यासीन सोलंकी साहब जे उम्र में सेहत में बरकत होता फरमाओ। अय मुझा करीम अल्लाह मुझा रहीम अल्लाह मुझा बाजार मेहरबान मौला असज इंतहाई मोहतरम काबिल एहतराम भाऊ निजाम दीन जे अल्लाह सी उम्र में सेहत में रिज़्क में बरकत होता फरमाओ। अय मुझा करीम अल्लाह भाऊ सद्दाम भाऊ सदोरो अल्लाह इन्हनि जे उम्र में सेहत में बरकत होता फरमाओ। अब्दुल मनान भाऊ सारम जे अल्लाह उम्र में सेहत में बरकत होता फरमाओ। ए मुझा करीम अल्लाह भाऊ मंजूर जे अल्लाह उम्र सेहत में बरकत होता फरमाओ। आए मुझे अल्लाह जिन जिन दुआ लो चो दुआ उनके कबूल फरमाओ। असजो प्यारो दोस्त भाऊ अल्ताफ हुसैन मंगी जे अल्लाह उम्र में सेहत में बचन में बरकत होता फरमाओ। ए मुझा करीम अल्लाह भाऊ वदा हुसैन से जे खिदमतुन के कबूल फरमाओ। साईं भाई शाह जे उम्र सेहत में बरकत अता फरमा मुझा साईं अब्दुल रहीम शाह जे उम्र सेहत में बरकत अता फरमा। या अल्लाह हिन भाऊ सईद जे हाज़री के कबूल फरमा या अल्लाह बीमारन के शिफा अता फरमाओ बे औलादन के साले औलाद अता फरमाओ मौला बे नमाज़न के नमाज़ी बना या अल्लाह नफरत उनके मोहब्बतन में तब्दील फरमा मौला दुश्मनन के दोस्तन में तब्दील फरमाओ। अय मुझे करीम अल्लाह मुझे रहीम अल्लाह असज अम्मा की भी सेहत शिफा अता फरमाओ या अल्लाह जिन जिन दुआओं लो जो दुआ उनके कबूल फरमाओ या अल्लाह असजे वतन जी हिफाज़त फरमाओ मुल्क जे सरहदुन जी पाक फौज जी हिफाज़त फरमाओ या अल्लाह या सिंध दरवेशन जी धरती आ अल्लाह सिंध बुजुर्गन जी धरती आ सिंध उलमा जी धरती आ ये सिंध सज्जल जी धरती आ लाल शहबाद कलंदर जी धरती आ सैयद अब्दुल लतीफ शाह जी धरती आ शाह करीम सूफी शाह इनाया जी धरती आ या अल्लाह ये सिंध से बेरवार जी धरती आ हमादुल्लाह हालेजवी जी धरती आ सही कलंदर अमरोटी साईं जी धरती आ दरगाह शाहपुर जाकर वारे दरवेश साईं मोहम्मद हसन अब्बासी जी धरती आ मुझे करीम अल्लाह मुझे सिंध के आबाद फरमाओ या अल्लाह मुझे सिंध के आबाद फरमा अल्लाह मुझे सिंध के आबाद फरमा। कपड़ा मुझे कल बजा मेरा ही मेरा मियां द्वार में कीन दो बिल खा मूसा जरे सवेरा मुँह मत जा मेरा
पधरा न कजा पिड़ में जे की मंज जहान सो तगे तारियत जे मिया लुत्फ जी लतीफ जे तो वट कमी कानो अदले छुटानो ओ फेरो कज फजल जो न कर मोहताज मुझे किसी का इस जमाने में कमी कौन सी है यार पे तेरे खजाने में ए बुलंद जब बादशाह इस आज़म जे मुहाबे दुआ के कबूल फरमा बजबी बजे सदके शहीद करबला जे सदके शुदाए बदर जे सदके दुआ के कबूल फरमा मौला दुनिया मेरा इस्लामते पान ने घुरा ईमानते ये कलमो हो जे ज़बानते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।